एहतजाजी मुज़ाहिर हवाले सां मां आगाह कंदा हलूं त चिकराट में JUI पारां केनालनि ख़िलाफ़ मुख चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। अॻवाणनि जो चवणु हो त केनाल ठाहे सिंध जूं लखे न ॾींदासीं, सख़्त मज़ामत कई वेंदी। अवां के अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त चिकराट में JUI पारां केनालनि ख़िलाफ़ मुख चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। अॻवाणनि जो चवणु हो त केनाल ठाहे सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त सिंधू दरिया मां केनाल कंहिं बि सूरत में कढण न ॾींदासीं, सख़्त मज़ामत कई वेंदी। अवां के अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त चिकराट में JUI पारां केनालनि ख़िलाफ़ मुख चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। अॻवाणनि जो चवणु हो त केनाल ठाहे सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त सिंधू दरिया मां केनाल कंहिं बि सूरत में कढण न ॾींदासीं, सख़्त मज़ामत कई वेंदी। चिकराट में JUI पारां केनालनि ख़िलाफ़ मुख चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे टिकराट खां सिंध टीवी रिपोर्टर मजीद। जी मजीद, वधीक कहिड़ा तफ़सील हिन वटि आगाह कजो। बिल्कुल ही टिकराटों में भी JUI पारां सिंधु मथां गैर कानूनी केनाल अॾण ख़िलाफ़ मेन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाजी मुज़ाहिरे में शरीक मौली अब्दुल क़यूम मर, मोहम्मद नदीम किताफ़ी, अब्दुल समद मर, कदीर किताफ़ी ऐं ॿियनि चयो त विफ़ाक़ पारां सिंधु मथां जेके गैर कानूनी केनाल अॻियां पिया वञनि उहो सिंध दुश्मन मंसूबो आहे। अॻवाननि वधीक चयो त केनाल ठाहे सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं बंजर बणायूं वञनि थियूं। अहिड़ी साज़िश खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। ठीकु आहे मजीद, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।